पाल पैगंबर फरमायो तो 7 मानू एड़ा खुश नसीब आहिन जेके कयामत दिहाड़े जिते को सायो छपर छाव न होंदी पर उहे खुश नसीब अल्लाह जे अर्श जे साये में हुंदा। दुआ कयो त अल्लाह करे असां तवां भी उन्हनि मां हुजूं। सबअकुन युज़िल्लुहुमुल्लाह फी ज़िल्लिही यौम ला ज़िल्ल इल्ला ज़िल्लुहु। 7 माण्हू अहिड़ा आहिनि जेके क़यामत ॾियारे कहिड़े ॾींहुं आमदीना हूंदो इन कान मिक़दारुहु 50 अल्फ सना। एकड़ो ॾींहुं 50,000 साल जो ॾींहुं हूंदो। अॼु हिन दुनिया में मुंहिंजा मिठा ही सिज जेको आहे चोथे आसमान ते आहे इन जो मुंहुं अर्श ते आहे पुठ असां ॾे आहे। केतिरो फ़ासिलो? पहिरियों आसमान भी न, ॿियो भी न, टियों भी न, चौथे आसमान ते मुंहुं अर्श ते पुष्ट असां ॾे। पोइ भी जॾहिं गर्मी जी मौसम अचे थी त केतिरी गर्मी आहे असां खां बर्दाश्त नथी थिए पर क़यामत जो ॾींहुं इहो हूंदो जो लॼपाल पैगंबर फरमायो त सिज नेज़े बराबर। तो तवज्जो, सिज नेज़े बराबर हूंदो। अॼु सिज चौथे आसमान ते आहे मुंहुं अर्श ते आहे पर उन ॾींहुं नेज़े बराबर हूंदो ऐं मुंहुं वरी इंसान ॾे हूंदो। ओ संजे बादी सुमी ॾियण वारा आराम करण वारा ऐश जी जिंदगी गुजारण वारा कॾहिं तो क़यामत जे बारे में सोचो आहे। रब जो क़ुरान तो फरमाए त यौम तुबद्दिलुल अर्द गैरिल अर्द। उन क़यामत जे ॾींहुं ज़मीन भी तब्दील थी वेंदी। ये ज़मीन जेका अॼु आहे न क़यामत जे ॾींहुं इहा ज़मीन न हूंदी। अल्लाह जो कुरान गवाए आमना जे लाल गरीबन जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ईअं सिज जी गर्मी हुंदे को गुनाहगार पंहिंजे गुनाहन जे पखर में पेरन ताईं बुॾल हूंदो, को गोॾन ताईं बुॾल हूंदो, को चेल ताईं, को कलनि ताईं ऐं उन गुनाहगार जे पखर में एॾी बू हूंदी अल अमान वल हफीज़। अॼु जे कॾहिं हिकिड़ो फुड़ो दुनिया में ज़ार थिए त हड़ई माण्हू बेहोश थी वञनि। इहो क़यामत जो मंज़र जो अर्ज़ करियां। अल्लाह जे महबूब फरमायो त उन गुनाहगारनि जो जेको पखर हूंदो न एॾो गरम हूंदो, एॾो गरम हूंदो उन मां हिकिड़ो कतरो जेकॾहिं जबले ओहद ते पवे न त जबले ओहद भी पिघलजी वञे, पहाड़ जी हैसियत ख़त्म थी वञे। इहो क़यामत जो ॾींहुं। यौम यफिरुल मरउ पी पंहिंजे पुट खां अलॻि हूंदो, मां पंहिंजे धीअ खां अलॻि हूंदे, भेण भाउ खां अलॻि थी वेंदो, इहे दोस्तियूं टुटी वेंदियूं, यारियूं टुटी वेंदियूं। ओ सुन्नी मुस्लमान भाउ तो जलसा कई ॿुधा, मीलाद जा बि ॿुधा, यारे जा बि ॿुधा, हथ ॿधी अर्ज़ कंदो हला इहे 7 चीज़ूं कम वारियूं तुंहिंजी ख़िदमत में अर्ज़ पियो करियां, इन ते अमल कर इंशाअल्लाह बेड़ा पार थी वेंदा। जिते अबो गॾु कान हूंदो, जिते अमड़ कान हूंदी, जिते दोस्त यार दोस्तियूं नाता टुटी वेंदा पर हबीब करीम फरमायो 7 माण्हू अहिड़ा हूंदा जेके अल्लाह जे अर्श जे छांव में हूंदा। घणा माण्हू? 7। सबअतुन कहिड़ा कहिड़ा? तवज्जो आहे या ॻाल्हि भली आहे, थोरी अमल वारी ॻाल्हि आहे। महबूब जो शान तो खोटणो न आहे, दस्तगीर बादशाह जो शान ही निरालो आहे पर अचो त जेके मुंहिंजे महबूब जूं हदीसूं आहिनि उहे ॿुधो, उन्हनि ते अमल करियो त दुनिया भी सवरजी वञे, क़ब्र क़यामत में भी बेड़ा पार थी वञे। हाणे उहे 7 खुश नसीब केर आहिनि? अल्लाह जे महबूब फरमायो इमामुन आदिलुन
आदिल बादशाह आदिल हुक्मरान इंसाफ करण वारो अवा इयो न समझो तन आदिल बादशाह मा मुराद को वजीर आजम को सदरान हर मानू असा में हाकिम जको घर जो वडड़ो आ इमाम आदिल वो भी सरफसा कौम जो सरदार हो जे रईसा वडेरो आ चौधरी आ हर मानू पंजे रियाया जे बारे में पुछो वेंदो पी पंजे औलाद जो हाकिम मां पंजे न्याणे जी हाकिम जे कदे अदल कंदो इंसाफ कंदो त क़यामत जे ॾियारे रब अर्श जो सायो नसीब कंदस इमाम आदिल इनमा मुराद वक्त जो हाकिम हुक्मरान ना है बल्कि हर वो मानो जिनजे मातहत इंसान है जेकरे जमींदार है त हारी उन जी रिया में जेकरे गोठ जो वडेरो आ त गोठ जा मानो उन जी रियाया में हन जे इंसाफ कंदो अदल कंदो हबीब करीम फरमायो क़यामत जे ॾियारे अल्लाह पाक उन के अर्श जो सायो नसीब कुर्बान बना वक्त जो कामिल आलम बिया बादशाह बिया आशिक़ रसूल बिया हजरत महमूद गज़नवी